ॿियनि शहरनि जीअं चिलार शहर में बि टाउन चेयरमैन पारां कश्मीर सां इज़हार यकजहती जे हवाले सां रैली कढी हुई। रैली मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी। चिलार बस स्टॉप ते पहुती ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हया विया। ऐं इन हवाले सां टाउन चेयरमैन ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हर बचो बचो पाकिस्तानी फ़ौज सां गॾु आहे। असां सलाम कयूं था पाकिस्तानी फ़ौज खे। वो हर वक़्तु मौज अटकारी दुश्मन सां असां हर वक़्तु उन्हनि सां गॾु आहियूं। असांजो रत जो नज़रानो ॾेई बचो बचो जान ॾेई असां कश्मीर खे आज़ादु करायूं। कश्मीर जा हम साथी आहियूं। उन्हनि सां जेको दुख दर्द आहे उन सां असीं हर वक़्तु हर टाइम उन सां हमवार उन जा हम साथी आहियूं, उन जा मददगार आहियूं। शलैया कश्मीर पाकिस्तान शामिल थिए इन ख़ुशी में असीं जेके आहियूं सभु असीं ख़ुशी मल्हायूं। इनशाला ईअं ई थींदो जो कश्मीर पाकिस्तान जो हिसो थींदो, नक्शे में कश्मीर शामिल थींदो। हिंदू बिरादरी जेको पाकिस्तान में रहूं पिया ही मुसलमाननि सां गॾु आहियूं ऐं पाकिस्तान जा रहाकू आहियूं, पाकिस्तानी आहियूं। ऐं कश्मीर में जेको असांजा मुस्लिम भाउर आहिनि उन्हनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, इन जे ख़िलाफ़ु असीं आवाज़ उथारींदासीं ऐं उथारींदा रहंदासीं। कैमरामैन मुश्ताक बजीर सां गॾु रजब रहमी बजीर, सिंध टीवी न्यूज़ चिलार।